उन्हनि कुझु कापियूं स्कूल जे हेडमास्टर जे हवाले कयूं ऐं चयो त साईं असां तव्हांखे एज़ाज़ कापियूं ॾियूं था, उन ॿारनि खे जो पढ़नि। असांजे स्कूल जो हेडमास्टर साईं माकूमुद्दीन अबड़ो, अल्लाह हुनखे जन्नत नसीब करे, उन ॾिठो त असांजे स्कूल जे ॿार जी का कहाणी शायदि ॻाल्हायो। सुबुह जो मां आयुसि त उहो ॾाढो हैरान थी वियो ऐं मूंखे ॿुधाए चयो त हीअ तव्हांजी कहाणी आहे ऐं तव्हांजो फोटो बि छपियो आहे, हीअ तव्हां आहियो। ऐं हुनखे जवाब सां मुंहिंजी कहाणी लिखी आहे। तमामु घणो ख़ुशि थियो ऐं पोइ असेंबली में हुन ॿारनि खे ॾेखारियो त तव्हांजे स्कूल जो एतिरो ॿार हुन हीअ कहाणी लिखी आहे, तव्हांखे बि लिखणु खपे। ऐं पोइ जेके 50 कापियूं हुयूं गुलदार साले जूं, उन्हनि सभिनी क्लासनि जे ॿारनि खे ॾिनियूं। मां ॾाढो ख़ुशि थियुसि ऐं अॼु जेको आहे मूंखे ॼणो उन ख़ुशीअ जो हिकिड़ो लिंक मिली वियो आहे त हीअ ॿारनि जो किताब शायदि थी विया आहिनि। ऐं उहो जेको कहाणी लिखण वारो हिकु स्टार्ट हुयो, हिकिड़ी शुरूआति हुई, त उहा शुरूआति में हिन वॾे हिकिड़े फैलाव जी सूरत में हिकिड़े वॾे इवेंट जी सूरत में थी रही आहे। मुंहिंजी पहिरीं कहाणी गुलड़ा में शायदि थी। असांजे घर वारे हिकिड़े शहर गढ़िया सिंधी डॉक्टर आहियो, शायदि साईं वेठा उनजी डेथ थी वई आहे, डॉक्टर रोशनलाल MS में रहियो। उहो दिलि खां बाज़ूर हुयो ऐं ॾिसण वास्ते बिल्कुलु वीचारो कुझु असांजे ॻोठ आयो, असांजे वारिद साहब सां मिलियो। हुननि जा के रिलेटिव्स हिंदुस्तान वञी रहिया हुआ, जेके कंहिं दौर में असांजे ॻोठ में रहिया हुआ। असांजो ॻोठ सिंधवा जे किनारे ते। हुन असांजे वारिद साहब खे चयो त मुंहिंजा माइट इंडिया वञनि था, शायदि यादि अचे थो त उल्हासनगर त पाणीअ जा ॿ केन सिंधवा असांखे भरे ॾियो त माइटनि खे ॾींदासीं। उन्हनि ख़ासि तौर ते असांखे गुज़ारिश कई आहे त इन बाह जो पाणी भरे अचिजो, खणी अचिजो। सो मां ॾिठुमि त डॉक्टर माज़ूम अली हुन में सॼो जेतिरो डॉक्टर एतिरो सुठो ॻाल्हाए पियो, एॾो हुनजो सुठो रवैयो, मां हुन खां तमामु घणो मुतासिर थियुसि। ऐं पोइ मूं उन ते कहाणी लिखी जेका गुलड़ा में छपी ऐं मुंहिंजे वारे साहब तमामु घणो ख़ुशि थियो त थोरो डॉक्टर ते कहाणी लिखी आहे। ऐं बाद में सभी कहाणियूं जेके सालनि में सिंधी में उर्दू में शायदि थियूं आहिनि, त ॼणो उन्हनि सभिनी कहाणियुनि जो जेको बुनियादु आहे, सोर्स आहे, इंस्पिरेशन आहे, त उहा कहाणी आहे। रविंद्रनाथ टैगोर खे जॾहिं नोबेल प्राइज़ मिलियो त नोबेल प्राइज़ मिलण खां पोइ कंहिं सहाफ़ी हुन खां सवाल पुछो त तव्हां शाइरी जी शुरूआति कीअं कई? हुन जवाबु ॾिनो त मां हिकिड़ो नज़्म लिखियो, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, उनजो मामो शाइरी कंदो हो। हुन दोस्त खे चयो यार तुंहिंजो मामो शाइर आहे, हीअ नज़्म हुनखे ॾेखार ऐं पोइ मूंखे ॿुधाए त छा मां शाइरी करे सघां थो। उन दोस्त जे मामे मूंखे घुरायो ऐं चयो वॾो शाइर थी सघे थो। मूंखे उत्साह मिलियो ऐं उन खां पोइ जेका बि मां शाइरी कई आहे त उहा समूरी शाइरी मुंहिंजे उन पहिरीं नज़्म जो तसलसल आहे। जेकी बि मुंहिंजी सोच आहे उहा उन पहिरीं नज़्म में समायल आहे ऐं बाद में जेका मुंहिंजी शाइरी थी आहे उन सोच जा वॾे सम्झो करे किरणा आहिनि। मुंहिंजी पहिरीं जेका कहाणी जेका बदकिस्मती सां मुंहिंजे मज़मून में शामिल न आहे, सो उहा कहाणी जेको मुंहिंजे लाइ हिकिड़ो सोचणो आहे जंहिंखे राह हमवार कई ऐं जंहिं मूंखे लिखण जा गस वठाया। ॿारनि जे अदब जी दुनिया में तमामु घणी तवजो ॾिनी वञे थी। ॿारनि खे हिकु मुकमिल शख़्सियत हुजण जे नाते सां अहम सम्झो थो वञे। मुंहिंजो दोस्त आहे ज़ैद असगर, उहो हाणे यमन जी यूनिवर्सिटी मां हुन PhD कई। हुनखे कोविड में ऑफर थी त हू उतां जी कंहिं यूनिवर्सिटी में पढ़ाए। बाद में हुन ॿुधायो त मां हाणे यूनिवर्सिटी में कोन थो पढ़ायां, हिते जेको आहे उन स्कूल में पढ़ायां थो जिते ॿारनि खे KG नर्सरी जी तालीम ॾिनी वेंदी आहे कोविड में। मां त छो तव्हां प्रिफर कयो तव्हां यूनिवर्सिटी छॾे ॿारनि जे हिकिड़े नंढे स्कूल में जिते 3-4 सालनि जा मुश्किल सां ॿार दाख़िल थींदा उते पढ़ायो। जंहिं असांजी सोच इहा आहे
त पढ़ियल लिखियल माण्हू इन्हनि ॿारनि खे उभारनि ऐं पढ़ियल लिखियल ऐं ज़हीन तरीन माण्हू जी इन्हनि ॿारनि खे ज़रूरत आहे त जीअं उहे पंहिंजो बुनियादु ऐं पंहिंजो मुस्तक़बिल उहो मज़बूत करे सघनि, मज़बूत बुनियादनि ते ॿारनि जी तरबियत ऐं उन्हनि जी जेका तइलीम आहे उहा करे सघनि। त सॼी दुनिया में ॿारनि खे फोकस कयो थो वञे। लिटरेचर गुज़िरियल साल में असांजे नूरज़ी साहिब हुते ईरान बुक स्टॉलनि ते उते जेकॾहिं 10 माण्हू वॾा हुया, ग्रोनअप हुया, त 200 माण्हू 200 जेके अंदरि ॿार हुआ, सिर्फ़ु ॿारनि जा किताब साईं लिखियूं, साईं वठूं किताब वठूं, साईं जी वॾाई करणु कोन्हे त केॾे किलो माण्हू ते तव्हां नथा खणी सघो। बहरहाल कपिड़ा साईं पंहिंजे बैग मुंहिंजा विधाए, मां पंहिंजो बैग किताबनि सां भरे आयुसि। बहरहाल चवण जो मतिलबु इहो त असां वटि जेको ॿार आहे उनखे तमामु घटि सम्झो वियो आहे, उनजी तालीम, उनजी तरबियत, उनजी जेका ज़हनी बात पेश आहे उन ते तमामु घटि फोकस कयो वियो आहे। ॿियनि ते का मयार कोन्हे, पर असांजे अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि ते तमामु घणी मयार आहे जो ॿारनि लाइ घटि लिखनि था, नथा लिखनि ऐं ॿारनि लाइ अदब तकलीफ़ करणु हिकिड़ो कमतर ऐं बेतौक़ीर अमल सम्झो वञे थो। इहो हिकिड़ो वॾो असांजो हिन दौर जो ज़हनी अलमियो आहे। मूं घणो करे कहाणियूं लिखियूं आहिनि ऐं कहाणी लिखण जे हवाले सां मुंहिंजी पसंदीदा सिंफ रही आहे। ॿारनि लाइ जेको कमु आहे घणो कहाणी ते मुश्तमिल आहे। कहाणी हिकिड़ी रिवायत आहे असांजे कल्चर जी, असांजे समाज जी, सभिनी जी जेका असांजी हिकिड़ी इर्तका थी आहे मुख़्तलिफ़ हवालनि सां, त उन में कहाणी जो जेको किरदारु आहे उहो बुनियादी आहे। हिकिड़ो देव जेकॾहिं पंहिंजो आईने में सॼी दुनिया खे न ॾिसी आहे त टेलीविज़न ईजाद न थी आहे। हिकु परी जेकॾहिं आईने में पंहिंजो चहिरो न ॾिसी आहे, शायदि ही कैमरा इन्वेंशन्स इनोवेशन्स उहे न थियनि हा। त असांजा जेके जदीद साइंसी बुनियाद आहिनि, असांजी समाजी मुख़्तलिफ़ हवालनि सां जेका तरक़ी आहे, डेवलपमेंट आहे, उनमें कहाणी जो जेको किरदारु आहे उनखां असां कंहिं बि सूरत में जेको आहे परे नथा वञी सघूं। जेको माण्हू कमाए थो, कारोबार करे थो, नौकिरी करे थो, उहो टैक्स ॾिए थो। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके टैक्स नथा ॾियनि। त ॿारनि जो अदब जेको आहे जेकॾहिं को लिखे थो त उनखे इहा ॿारनि जे अदब जी तकलीफ़ करे हिकिड़ी जेको आहे टैक्स ॾियणी आहे। जेकॾहिं असां टैक्स पे नथा कयूं या जेके असां टैक्स चोरी कयूं था पैसा, उहे सम्झो करे ब्लैक मनी आहिनि, कारो धन आहिनि। त जेकॾहिं हिकिड़ो अदीब जंहिंमें एॾी वॾी सलाहियत कुदरत ॾिनी आहे लिखण जी, उहो ॿारनि लाइ नथो लिखे त माण्हू उहो टैक्स चोर आहे, ॿारनि जे अदब जो जेको आहे चोर आहे। इन करे उनजी जेका समूरी जेका हिकिड़े कारोबारी माण्हू जी या पैसे वारे माण्हू जी दौलत आहे उहो ब्लैक मनी। सो जेकॾहिं हिकिड़ो अदीब ॿारनि लाइ नथो लिखे त मां त इहो चवंदुसि तमामु घणी बाज़ सां उहो ब्लैक लिटरेचर आहे। उहो लिटरेचर जंहिंमें ॿार न आहे उहो कंप्लीट लिटरेचर न आहे। तंहिंजे करे मां सभिनी खे इहा ई गुज़ारिश कंदुसि जेके लिखण सां कलम सां वागियल आहिनि त ॿारनि लाइ ज़रूरु लिखनि। जी हिकिड़ो टैक्स ॾेई माण्हू जेको फ़ाइदो थिए थो उनखे ज़रूरु फ़ाइदा थियणु खपे ऐं ॿारनि जो जेको हक़ु आहे उहो अदा करणु खपे। ॿारनि में असांखे तमामु घणी तवक़ो आहे, एक्सपेक्टेशन्स असां अटैच कयूं था ॿारनि सां, उहे तॾहिं पूरियूं थी सघनि जॾहिं असां ॿारनि जे शख़्सियत खे, उनजे किरदार खे, उनजी जेका ज़हनी ग्रोथ आहे उनखे वधाईंदासीं या उनमें पंहिंजो हिकिड़ो अमली रोल अदा कंदासीं। तव्हांजी सभिनी जी घणी महिरबानी जो तव्हां हिते आया, हिते टाइम ॾिनो, असांजी ॻाल्हियूं ॿुधण। ऐं मां वरी बि जेको आहे कुर्बान नबी साहिब जो तमामु घणो अहसान कंदो आहियां, थोराए थोरा जो हिन हेॾी वॾी काविश की किताब छपाया ऐं कुर्बान नबी साहिब जी मूंसां इहा कमिटमेंट आहे त हर साल मां उन्हनि खे 10 ॿारनि जा किताब लिखी ॾींदुसि। ऐं कुर्बान नबी साहिब कल्ह बि इहो चयो त मां जेको आहे अनाउंस कंदुसि, पर तव्हां अनाउंस कजो, तव्हांजे वाता ॿुधणु चाहिनि था। सो हिन साल 2020 में ॿिया 10 किताब ईंदा ऐं कुर्बान साहिब इहो बि चयो त ॿिया किताब, उहे किताब ईरान जो सफ़रनामो आहे, ॿियो नावल आहे साइंसी नावल
जो तमामु अहम नावल हूंदो ऐं साइंसी अदब जो जेको आहे मिसाल जे तौर ते हूंदो। पर इहो सफ़र पंहिंजो लिखण पढ़ण जो उहो जारी रहंदो ऐं ॿारनि सां पंहिंजो हिकिड़ो लॻाउ आहे, ॿारनि सां पंहिंजी अटैचमेंट आहे, लविंग अटैचमेंट आहे, उहा अटैचमेंट